वफाकी राजधानी में पाक फौज तलब शरपसंदन के ॾिसंदे गोली हणण जो हुकुम। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब आर्टिकल 245 तहत इस्लामाबाद में पाक फौज के तलब कयो वियो। सिक्योरिटीदारनि खे ॾफियल पखड़ींदड़नि खे मौक़े ते गोली हणण जा वाज़िह हुकुम जारी। पाक फौज रेड ज़ोन जो कंट्रोल संभाले वरितो। टी चौक ते फौजी जथा मुक़रर। इस्लामाबाद में श्रीनगर हाईवे ते शरपसंदन रेंजर्स एहलकारनि मथां गाड़ी चाढ़े छॾी। 4 एहलकार शहीद, 5 ज़ख़्मी। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब श्रीनगर हाईवे ते शरपसंदन रेंजर्स एहलकारनि मथां गाड़ी चाढ़े छॾी। वाक़े में 4 एहलकार शहीद थी विया। 4 रेंजर्स ऐं 1 पुलिस एहलकार ज़ख़्मी, इस्पताल मुंतकिल। वफ़ाकी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त जेको डी चौक पहुचंदो उहो गिरफ़्तार थींदो। सियासत करणी आहे त अहम वक़्त ते एहतजाज छो कयो पियो वञे। मुल्क में जेको नुक़सान थियो उन जा ज़िम्मेवार उहे आहिनि जिन एहतजाज जो सॾु ॾिनो। असां लाइ गोलीअ जो जवाब गोलीअ सां ॾियणु सवलो आहे। सखर पुलिस मुक़ाबले में वधाड़ियल मारिजी विया। पुलिस जो चवणु आहे त जागीर मोड़ वटां हथियारबंदनि सिधी फायरिंग करे ॾिनी त जवाबी कार्रवाई में वधाड़ियल मारिजी विया। ॾोहारनि वटां पैसनि सां भरियल बैग बि हथ आयो आहे। रोहड़ी लॻ जागीरानी बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ खूनी तकरार में ठापुर न आई। फायरिंग में नौजवान मारिजी वियो। हिक ॿिए मथां सिधी फायरिंग में गोली लॻण सबबि अब्दुल लतीफ़ जागीरानी क़त्ल थी वियो। जागीरानी बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ खूनी तकरार में कुझु महीननि अंदरि 6 ॼणा मारिजी चुका। ऐं धरती टीवी तरफ़ां ऐलानियल सक़ाफ़ती ॾिहाड़े सिहत ऐं रवादारीअ वारी सिंध जे सिरे हेठि तालीमी इदारनि में जागरता तक़रीबूं। ॿारनि जूं क़ौमी गीतनि ते झुमरियूं, टेबलोस पेश। बदीन जे गवर्नमेंट हाई स्कूल अलाह ॾिनो सुमरो में तक़रीर। हर पासे सक़ाफ़ती रंग जरकी पिया। थाणे गुला खान जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में बि सक़ाफ़ती ईद जो जश्न। शागिर्द ख़ुशीअ विचां ॿेहकी पिया। सक़ाफ़ती लिबास, टोपी ऐं अजरक ओढ़े धरतीअ सां इश्क जो इज़हार।